अली मदद मां अमर फ़कीर। अॼु सूमर जो ॾींहुं आहे 27/6/2022 ते लाड़काणे खां वापसि कराची वञी रहिया आहियूं ऐं हिन वक़्तु मेहर शहर क्रॉस करे अॻिते वधी रहिया आहियूं। साम्हूं कोलाची शहर आहे ऐं असीं लाड़काणे खां निकिता आहियूं त किथे बि पाणी नज़र न आयो, किथे बि को रोको नज़र न आयो, किथे ॿिज जूं ॿारियूं तयारु थी रहियूं हुयूं, किथे हल्को हल्को नंढो नंढो बोरिंग ते ॿिज हुयो। हर तरफ़ हीअ मौसम में सारियुनि जी VIP मौसम हूंदी आहे, सारियूं तयारु हूंदियूं आहिनि, पर वॾी पाणी जी किल्लत लॻी पई आहे, वॾी पाणी जी खोट आहे। एतिरे क़दुरु असीं लाड़काणे में वाकराणी, बाडरे, ॾोकरी ऐं शहर घुमियासीं, मगर किथे बि रोंबो कोन हुयो, किथे बि पाणी कोन हुयो। हर तरफ़ ॾुकार जी मौसम हुई। जेकॾहिं इहे हिसाब किताब रहिया त ईंदड़ वक़्त में हिते अञा बि कहत साली पैदा थींदी, तमामु सख़्तु हालतूं पैदा थींदियूं। तंहिं करे सिंध खे बचायो, सिंध खे पाणी ॾियो, सिंध दरिया खे ताज़ो रखो, सिंध दरिया खे साओ रखो। हीअ साम्हूं कोलाची शहर आहे। मां सवेर मेहड़ में पंहिंजे दोस्त फ़ियाज़मंद गुरन सां मिलियुसि, जंहिं भली ख़िदमत कई। इन मेहड़ शहर में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त सब इंस्पेक्टर शहीद वज़ीर गुल सोलंगी जो घर आहे, जेको कंहिं वक़्त में कराची में दहशतगर्द सां शहीद थी वियो। तमामु प्यारो यार दोस्त हुयो ऐं हुनजी यादि बि आई। सच त ॾाढो ॾुखु थियो। पुछो त जॾहिं मिलंदो हुयो तमामु प्यार बाबो सां मिलंदो हुयो। हीअ ॾिसो ही गाॾियूं कराची वञनि पियूं, पर अफ़सोस त किथे बि नज़र निहार ताईं पाणी कोन्हे। हीअ वीडियो सिर्फ़ु इन जे करे भरियो अथमि त असांजी सिंध में तमामु घणी पाणी जी खोट आहे। जेकॾहिं इहा खोट रही त सिंधी क़ौम ॾाढी नुक़सान में वेंदी। तंहिं करे को कयो, इतिहाद कयो, सिंध दरिया खे बचायो, सिंध बचायो। सो मोकिलणी न आहे। अस्सलाम वालेकुम। या अली मदद महर फ़कीर, कोलाची मेहड़ सिंध। अल्लाह वाही।